ओम शांति। अजरा मावक्य सत्रह पंज अजरी मुरली। ओम शांति। अजरी मुरली तारीख 17/5/2023 मेरा वापस नंदा मीठे मीठी बार स्वयं जी संभाल करण लाए रोज ब वाली स्नान ज्ञान स्नान करो। माया तांखा भूली कराई दिया बाबा संगे अबूझ आएंगे। प्रश्न के निश्चय पुरुषार्थ के आधार से बाप की पूरी मदद मिलती है। उत्तरा तेरो पक्को निश्चय हो गए कि मुंहिंजो पेट शिव बाबा ॿियो न कोई साक्षात पूरी बलि चढ़े अर्थात सृष्टि ठही प्यार सां सेवा करे त अहिड़े ॿारनि खे बाबा जी पूरी मदद मिलंदी आहे। गीता असां हुन राह ते हलूं था। ओम शांति। गीत में खे चयो परम पिता परम आत्मा ज्ञान जे सागर चवनि था कि ॿार तव्हां हाणे जे राह ते हलो था माया ते जीत पाइण जी जो महत्व राय बाबा ॾियनि था। उन्हनि में इहो त थींदो ई आहे, कोई किरंदो आहे कोई उथंदो आहे, बसि संभलंदो रहंदो आहे। सूर्य जो मूर्त थींदा ई रहनि। सूर्य थियण लाइ संजीवनी बूटी आहे। परम पिता परमात्मा जी ज्ञान जी बूटी आहे। रामायण में भी कहानी आहे कि राम और रावण जी युद्ध थी। लक्ष्मण मूर्छित थी वियो। हनुमान संजीवनी बूटी खणी आयो। हाणे वास्तव में रामायण त पुठियां वेही ठाही अथनि। हीअ कोई ॻाल्हि आहे न कि कोई मनुष्य ठाही गीता भगवान वेही ॿुधाई थी। बाप ज्ञान जो सागर आहे न कि कंहिंजो ज्ञान ॾींदो आहे बाबा। सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान बाबा अची करे ॾींदो आहे। जेके मनुष्य गीता शास्त्र ठाहियो अथनि उन्हनि जो नाम रखी छॾियो। उन्हनि में को नाम लिखी छॾियो अथनि श्री कृष्ण कीअं बाप जी जीवन कहानी में अगर कोई ॿार जो नाम विझी छॾियो त छा थींदो। कोई शिव बाबा जन्म ॾिननि गीता खे, उन गीता में श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि। हिन करे अनर्थ थी वियो आहे। गीता खंडन थियण सां सभी मनुष्य आत्माउनि जो बुद्धि योग परम पिता परमात्मा सां टुटी थी पए वञे। त मनुष्य पवित्र कीअं ठहनि। जॾहिं असांजो बुद्धि बाबा सां न जुड़ंदी त असां तेसिताईं पवित्र कीअं ठहींदासीं। हिन योग अग्नि सां पवित्र ठहींदा आहियूं, न कि गंगा जल सां। छोकी अपवित्रता असांजी बुद्धि में आहे। त गंगा जल में स्नान करण सां असांजी बुद्धि पवित्र थोरी थी वेंदी। बाबा आहे ज्ञान सागर। ज्ञान अमृत सां मनुष्य खे देवता ठाहींदा आहिनि। बाक़ी अमृत पाणी खे न चइबो। इहे त पढ़ाई आहे न। पढ़ाई माना नॉलेज। इहे शास्त्र त भारतवासियुनि द्वापर में ठाहिया आहिनि। मनुष्य चवंदा आहिनि शास्त्र अनादि ठहियल आहिनि। असां चवंदा आहियूं ड्रामा ई अनादि आहे। परंतु ये न कि कोई शास्त्र सत्य कर शुरू किए सब अनादि आहिनि। माना ड्रामा में नूंद आहे। द्वापर खां वठी करे मनुष्य लिखंदा आहिनि। जो कहने ना ये अनादि है। अनादि मतलब ये ड्रामा में नूंद आहे। द्वापर खां वठी करे मनुष्य लिखंदा आहिनि। हाणे बेहद जे बाप पंहिंजी सॼी जीवन कहानी ॿुधाई अथई। चवंदा आहिनि सत्य त्रेता में मुंहिंजो पाठ न आयो। सृष्टि ड्रामा अनुसार हल्दी रही है। मुंहिंजो भी ड्रामा के अंदर पार्ट नूंदल आना। मां ड्रामा के बंधन में बंधल आना। सत्य त्रेता में मुंहिंजो पार्ट ही न आहे। जी क्राइस्ट बुद्धा भी सत्य त्रेता में पार्ट न वॼाईंदा। सभी आत्माएं मुक्ति धाम में रहेंगी। ईअं न देवी देवताउनि जी सभु आत्माएं उन समय अची वेंदियूं आहिनि। वो भी धीरे धीरे नंबरवार ईंदी रही है। वो सतो प्रधान खां बदली सतो रजो तमो स्टेटस में ईंदा आहिनि। वो सूर्यवंशी चंद्रवंशी ठहींदा आहिनि। वो वृद्धि थींदी रहंदी आहे। इहो पूरो राज सम्झणो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो जो अधूरो पवित्र ठहींदो आहे उन्हनि खे राज्य भी अधूरो मिलंदो आहे। जो ज्ञान योग में सिखा वेंदा आहिनि उहो ई पहिरियों राजा ठहींदा आहिनि। ये राजधानी है कि न पूरो पुरुषार्थ करणो। शिव बाबा सम्झाईंदा आहिनि
ताकि हीरे समान ठहरो तथा आत्माएं की ये पूरी राजधानी थी है जैसी जेकी आत्मा जी बुद्धि जेतरी शुद्ध थींदी वेंदी उनमें उतरू बाबत ज्ञान ठहरदो वेंदो पूरी राजधानी की स्थापना ठहरी न शिशु आदि मध्य अंतर ज्ञान यथार्थ जैसी बुद्धि में वेंदो जैसी देखिए सब धारणाएं होंगी वही का उच्च पद पाएंगे राजधानी है मतलब यथा महाराजा महारानी तथा प्रजा होंगी मां ज्ञान सागर हाणे बाबा समझाएं ताकि हीरे समान ठाहिणो हीरे अर्थात विराग आत्मा के हाणे विराग हीरे समान ठाहिणो मां ज्ञान सागर शांति जो सागर ताकि वो मात्र ज्ञान जो सागर ठहरो पए शांति जो अर्थ एक ॿिए सां लड़न न इहो थींदो सन्यासी सम्झदाइन प्राणायाम कराए ॾियो ईअं न थींदो बाबा रस्सी खीचे वठंदा आहिनि नंढा नंढा ॿारनि जी बि बाबा रस्सी खीचे वेंदा आहिनि त ध्यान में हली वेंदा आहिनि इनखे चइबो आहे ईश्वरीय वरदान भक्ति में भी साक्षात्कार थींदो हुयो ये दिव्य दृष्टि ॾियण बाबा जे सिवाइ जो कंहिंजी ताक़त न आहे हाणे त बाप सम्मुख अचनि था भक्तनि वटि भॻवान खे अचिणो पए माया जी जंजीरनि सां लिबरेट करणु बाबा चईंदो आहे मां ॼाणंदो आहियां इहा माया जी युद्ध आहे कॾहिं चढ़ंदा कॾहिं किरंदा आहिनि ॿियो टुटंदो आहे त मनसा वाचा करण में बि भूलियूं थी वेंदियूं आहिनि और परीक्षा सभु ईंदी सभिनि ते ईंदियूं आहिनि कुझु बि माया जो वार न थिए पोइ त शरीर ई छुटिजी वञे जे समय असांखे कंहिं माया जो कोई बि वार न थींदो त संजो शरीर छुटिजी पईंदो संपूर्ण कोई ठहियो न आहे इहा गुण दौड़ आहे इहा घोड़नि जी दौड़ आहे वास्तव में अश्वमेध यज्ञ थींदा आहिनि राधे जे लाइ अश्वयानी रथ खे शिव बाबा ते बलि चढ़ाइणो असांखे विश्व जो राज्य भाग्य प्राप्त करण लाइ असांखे पंहिंजो इहो रथ शिव बाबा ते बलि चढ़ाइणो मतलब हिन शरीरनि जी कर्मेंद्रियूं द्वारा ऐं सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रियुनि द्वारा असांखे हाणे बाबा जीअं असांखे सेवा करण था सघे उहा ई करणी आहे असां ॿार ठही पूरी सेवा करणी आहे सृष्टि ठही पोइ पुरुषार्थ करणो आहे त मदद बि मिलंदी न पक्को निश्चय खपे मुंहिंजो त हिकु शिव बाबा ॿियो न कोई मरणो त सभिनि खे आहे परम पिता परमात्मा जो की बाप टीचर सतगुरु आहे उन्हनि सां पंहिंजो वर्त वठण जो हर हिक जो हक़ आहे सभिनि जी मानसिक समस्या आहे सभिनि खे खटो मरणो आहे जॾहिं आपसी ईंदी आहिनि त सभु खटा मरदा आहिनि थोड़ा बहुत गोला किरदा त मकान टुटी पवंदो सभिनि जी त हाणे सभिनि जो मौत आहे हाणे सॼी आत्माउनि खे पंहिंजो शरीर छॾे करे पंहिंजे घर परम धाम में हलणो इन करे बाबा चवंदा आहिनि सभिनि जो मौत आहे इन करे ॿारनि खे बि कमाई करायो नंढे ॿारनि खे इहा आहे सुठी कमाई उन्हनि खे बि सिखायो शिव बाबा खे यादि करो जो कंदो सो पाईंदो ईअं न बाप कमाई करे त ॿार खे मिली वेंदो न ॿारनि खे बि सुठी कमाई कराइणी आहे ॿियो कुझु न रोज़ सुबुह जो शिव बाबा खे गुड मॉर्निंग था करनि इहे बि सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि हिनमें परहेज़ ॾाढी खपे असां देवता ठहण वारा आहियूं त कोई अशुद्ध वस्तु खाई न सघंदा आहियूं कोई सम्झंदा आहिनि मछली खाइण में पाप न आहे ब्राह्मणनि खे खिलाईंदा आहिनि सभु रस्म रिवाज जी उल्टी आहे बाक़ी में बिल्कुलु पवित्र ठहिणो आहे पहिरियों ज्ञान चिता ते वेहणो आहे मनसा में विकल्प केतिरा बि अचनि परंतु कर्मेंद्रियनि सां कोई बि विक्रम न करणो जॾहिं तव्हां बाबत थींदा आहियो त माया जी युद्ध शुरू थी वेंदी आहे प्रजा ठहिण वारनि सां माया एतिरो टक्कर में न खाईंदी आहे
माया जी जगत जी ठहण वाला प्रजा जी जगत जी थोड़ी ठहेंगे माया जी जगत जीत है जगत जीत माना सूर्यवंशी चंद्रवंशी है मेहनत करे 3-4 वर्ष पवित्र रही वो थप्पड़ खाई वठंदा आहिनि वो चिठी लिखंदा आहिनि बाबा माफ़ कजो किथे कायदो भी बार ठाहियो त सॼो जीवन में पाप सॼे जीवन जो पाप भी लिखणो पए हिते कायदो भी आहे बाबा चवनि था ॿार ठाहिया आहियो त सॼे जीवन जी पाप भी लिखणा पवनि धर्मराज शिव बाबा हिन जन्म में मां इहे पाप कया आहिनि त अधु माफ़ थी वेंदा धर्मराज शिव बाबा खे असांखे पत्र लिखणो आहे कि शिव बाबा धर्मराज शिव बाबा असां हिन जन्म में इहे पाप कया आहिनि त अधु माफ़ थी वेंदा इहे बि लॉ आहे न अॻियां जज जे अॻियां सच ॻाल्हाईंदा हुया त सजा घटि थी वेंदी भूल करे लिखंदा न त 100 गुणा दंड मिलंदी ॿारनि जे लाइ ॾाढी परहेज़ आहे न ॿाहिरां वारनि जे लाइ एतिरी न आहे हिनजे लाइ असांखे डपु हुजणो खपे जॾहिं ॿार ठहिया आहियूं बाबा जे घर में रहूं था जेका बाबा जे घर में रहंदा आहिनि ऐं जेका रोज सेंटर ते ईंदा आहिनि त बि अहिड़ी भूलियूं करे पोइ बाबा खे न ॿुधाईंदा त ॾाढी 100 गुणा सजा मिलंदी ॿिए जो बाबा साधन जो सौभाग्यशाली ठाहींदा उन्हनि जा ठहींदा न आहिनि भूलियूं त ॿिए जे बाबत साधन जो सौभाग्यशाली ठाहींदा उन्हनि जो पूरो ठहींदा ई न आहिनि भूलियूं त थींदी रहंदियूं आहिनि परंतु आख़िरी अभूल कॾहिं ठहंदा हिते ॾाढी परहेज़ रखणी आहे समृद्ध जो हथ पकड़ियो आहे त बाप संभाल बि कंदा न सौतेले ॿारनि जी थोरी संभाल कंदा जेसां पंहिंजो बुद्धि रूपी हथ बाबा खे ॾेई छॾियो बुद्धि में बाबा ईअं चए थी बाबा त बाबा बि असांजी संभाल कंदा बाबा ॿार मुंहिंजी सह ते हले थो सौतेले ॿारनि जी थोरी संभाल कंदसि सॻा ॾाढा थोरा हूंदा आहिनि त बि केतिरा ॿार आहिनि जो बाबा खे चिठी लिखंदा आहिनि केतिरी पोस्ट रोज़ ईंदी आहे न बाबा खे त हिकु हथ आहे हर हिकु लिखे मूंखे अलॻि लिखो बाबा हाणे त ॾाढी वृद्धि थींदी वेंदी आहे एतिरा बैड पोस्ट थी ॿियो कोई कंहिंजी निकलती न हूंदी ये गुप्त गवर्नमेंट आहे न अंडरग्राउंड आहे न रिलीजियो पॉलिटिकल आहे न रिलीजन भी आहे पॉलिटिकल भी आहे रिलीजियो पॉलिटिकल गवर्नमेंट आहे न मतलब हिते रिलीजन जी स्थापना थो थिए त पंहिंजो राज्य बि वठूं था न कोई हथियार आदि न आहे मंजिल ॾाढी ऊची आहे छड़े त साखी वैकुंठ गिरे त राजा ई गवाए करे प्रजा ठही वेंदा आहिनि सम्झो तव्हां ॿार ॼाणंदा आहियो भारत जो हीरे मिसल हुयो उहो हाणे सॉरी मिसल ठही वियो आहे हाणे तव्हां चईंदा असां नरकवासी का स्वर्गवासी ठहण जो पुरुषार्थ था करूं असां सदा सौभाग्यशाली ठहण लाइ आया आहियूं बाबा पर खां पावन ठाहिनि था न पोइ इहे रावण राज्य हेठि हली वेंदो इहो चक्र फिरंदो ई रहंदो आहे रावण राज्य हेठि त राम राज्य मथे पंहिंजे खे ॾाढो संभालणो बि आहे संभाल उहो ई कंदा जो रोज़ 2 बार ज्ञान स्नान कंदा हुआ रॉयल मनुष्य देह में 2 बार स्नान कंदा आहिनि इहे बि अमृत वेलो नुमाशाम 2 बारी ज्ञान स्नान ज़रूर करणो खपे हिकु बारी हिकु घंटो पढ़ी पोइ ॿी बारी मुरली खे रिवाइज़ ज़रूर करणो खपे धारणा करणी ऐं कराइणी आहे न ॿारनि खे स्त्री खे बि सची कमाई कराइणी अगरि घर में पुरुष हले थो त ॿारनि खे स्त्री खे बि कमाई कराइणी आहे 21 जन्मनि जो राज्य भाग्य वठण कोई मासी जो घर थोड़ी आहे समझबो आहे केरु तिखो पुरुषार्थ करे थो बीमार हुजे त टोली में विहारे करे वठी अचो गाॾी ते विहारे करे वठी अचो ज्ञान अमृत मुख में हूंदो तॾहिं प्राण तन सां निकिरे अंधो बहरो कोई बि कमाई करे सघंदो आहे बाबा जी ज्ञान में त
ज्ञान त ॾाढो सहज आहे। बाप सां वरितो वठिणो आहे। हिकु ई बार बाबा सम्मुख अची करे बादशाही ॾींदा आहिनि। ॿार सुठी थी वञनि त बाप वानप्रस्थी में हली वेंदो आहे। बेहद जे बाप सभिनि खे सुठी करे ख़ुदि परम धाम में वेही रहंदा आहिनि। पोइ आत्मायूं नंबरवार खां ईंदी रहंदियूं आहिनि। कोई बि मोकिलंदो न आहे। यह चयण में ईंदो आहे, लेकिन ये त ऑटोमेटिकली ड्रामो हलंदो रहंदो आहे। आत्मायूं अंत में जॾहिं संपूर्ण थी वेंदासीं त नंबरवार सभु पंहिंजे लाइन सां मथे हली वेंदासीं। पोइ जॾहिं हिन सृष्टि ते ड्रामो शुरू थी वेंदो त पंहिंजे पंहिंजे पाठ अनुसार सभु वापसि सां पंहिंजो पाठ वॼाइण ईंदा। पंहिंजे टाइम ते धर्म स्थापन करण ईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असां ब्रह्मावंशी ब्राह्मण आहियूं। ब्रह्मावंशी ब्राह्मण आहियूं। शिववंशी त सॼी दुनिया आहे। पोइ जिस्मानी बाप थी असांजो ब्रह्मा बाबा। त ब्रह्मा जा ॿार सभु भाउ भेण थियासीं। हाणे असां ईश्वर धर्म जा ॿार थिया आहियूं। असां सभु ईश्वरीय धर्म जा ॿार आहियूं। सुकृत में हूंदासीं देवी देवता धर्म जा। हाणे ईश्वर वटि जन्म वठंदो आहे न। हाणे असां उन्हनि जा थिया आहियूं। हाणे असां ईश्वर वटि जनम वरितो आहे। हाणे असां उन्हनि जा ठहिया आहिनि। मनुष्य रचता खे न ॼाणण जे कारण रचना जे आदि मध्य अंत खे बि न ॼाणदा आहिनि। उन्हनि खे चइबो आहे नास्तिक कौड़ी तुल्य। बरोबर हाणे असां आस्तिक ठहिया आहियूं। असां हीरे तुल्य ठहूं था न। रचना उन्हनि जी रचना खे ॼाणण सां असांखे राजाई मिलंदी आहे। बाबा असांखे वर्थ पाउंड ठाहींदा आहिनि त ठहिणो खपे न। सचखंड जो बादशाह सचखंड जो मालिक ठाहिनि था न बाबा। चमड़ा पोइ चइबो आहे। हिकु ख़ुदा दोस्त जी कहानी बि आहे। त हाणे उहो ख़ुदा दोस्त अल्लाह अवलदीन हातिम ताई जो खेल सॼो हाणे हले थो। अच्छा मीठी सिगल जे ॿारनि जो थी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ सुठी कमाई करणी ऐं सभिनि खे कराइणी। परीक्षायूं व तूफान आदि ईंदे भी करने सां कोई भी भूल न करणी। माया जी जगह खे ठहिणो आहे। देव आहे देवता ठहिण लाइ खान पान जी पूरी परहेज रखणी आहे। कोई भी अशुद्ध वस्तु न खाइणी आहे। 2 वारी ज्ञान स्नान जरूर करणो। वरदान हिकु बल हिकु भरोसे जे आधार सां सफलता प्राप्त करण वारा मस्त सर्वशक्तिवान ठहो। जो सच्ची लगन वारा ॿार हिकु बल हिकु भरोसे जे आधार ते हलंदा आहिनि। उन्हनि खे सदा सफलता मिलंदी आहे ऐं मिलंदी रहंदी। छोकी सच्ची लगन विघ्ननि खे समाप्त करे ॾींदी आहे। जिते सर्वशक्तिवान बाप जो साथ आहे उन्हनि ते पूरो भरोसो आहे। उते नंढी नंढी ॻाल्हि समाप्त थी वेंदी जी कुझु थियो ई न। असंभव भी संभव थी वेंदो आहे। मक्खन खां बाल समान सभु ॻाल्हियूं सिद्ध थी वेंदियूं आहिनि। मक्खन सां बाल समान सभु ॻाल्हियूं मतिलबु जीअं नंढी में मक्खन में बाल हूंदो आहे त कीअं सभु कढी सघंदा आहियूं न। बाबा चए थो त अहिड़े पंहिंजे खे मास्टर सर्वशक्तिवान सम्झी करे सफलता मूर्त ठहींदा हलो। नैननि में पवित्रता जी झलक हुजे ऐं मुख में पवित्रता जी मुस्कुराहट हुजे। नैननि में सभु आत्मा भाव आहिनि। यही पवित्रता जी झलक हुजे। मुख में पवित्रता जी मुस्कुराहट। यही सर्वश्रेष्ठ पर्सनालिटी है। ये कभी ईंदी पवित्रता जी झलक जॾहिं असां बाबा खे
पंज खुद के आत्मा समझी बाबा के याद करने से निराकार रूप में सब पांजी अपवित्रता के खत्म कर चुका थे। फिर ये समझी नैन में पवित्रता की झलक मुख से पवित्रता की मुस्कुराहट नजरेंगी और यही सर्वश्रेष्ठ पर्सनालिटी है। अच्छा, ओम शांति।